इबरत सां गॾु मां अदनान शेख माइनक्स मॉडर्न स्कूल जे आॾो मौजूदु आहियां, जिथे गुज़िरियल ॾींहं ते बि हिकिड़ी हिते गटर में गांइ किरी पई। हिते सखर में जेकी आहे लोकल गवर्नमेंट हुजण जे बावजूदि बि हे कचिरे जा ढेर मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते लॻल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके मेन हॉल खुलियल आहिनि जिते को हादसो पेश न अचे। वालिदेन जेके आहिनि उहे इंतिहाई परेशान आहिनि, छो जे करे हिननि स्कूलनि में जेके नंढड़ा ॿार अचनि था हितां गुज़रनि था, इन्हनि जा जेके वालिदेन आहिनि इंतिहाई परेशान आहिनि। अचो त सखर जे शहरनि खां पुछूं था त उन्हनि हे जेकी लोकल गवर्नमेंट जी नाइली आहे उन्हनि जो चवणु हिन बारे में छा आहे। ॾिसो, छड़ो मॉडर्न स्कूल न, पूरे सखर शहर में जाते काथे तव्हां वञो, सभु जाइनि ते मिलिट्री रोड हुजे या माइक्रो हुजे या जेके बि पंहिंजे इलाइक़ा आहिनि उते तव्हां जिथे बि वञो, सभु इलाइक़नि में जाते काथे गटर जा ढकन आहिनि कोन। ऐं हिननि सां अगरि ॻाल्हायो त हिननि जो चवणु आहे की हे जेके न गटर जा ढकन चोरी थी विया आहिनि, फलाण थी विया आहिनि। बाबा पहिरीं ॻाल्हि त चोरी थिया न आहिनि, लॻा ई न आहिनि। ॿी ॻाल्हि, अगरि काथे चोरी बि थी विया आहिनि त हिननि जो कमु आहे, अमलदार एॾो हिन जो अमलो आहे, हिननि खे चए बाबा हिते गटर जे ढकन जिथे अगरि गुम थी वियो आहे उन्हनि खे ठाहे सिमेंट जा, हाणे त सीमेंटेड लॻनि था त चोरी थियण जो त सवाल ई पैदा नथो थिए। ऐं अगरि काथे चोरी थी बि वियो आहे, हिन जो मक़सदु ईअं थोरी की ख़तमु करे छॾनि। हिननि जो कमु आहे उन्हनि खे ॿीहर उनखे ठाहिनि, उन्हनि खे ठाहे करे उन गटर जे ढकन खे सही करनि। मां चवां थो अॼु केतिरे अरसे ताईं गटर जो ढकन काथे बि लॻल ई न आहे। पूरे शहर जे अंदरि इहे हाल आहे। हिन अलावा सफ़ाई सुथराई जो निज़ाम ई न आहे। हिन अलावा तव्हां ॾिसो जिथे काथे रोड रस्ता ईअं तबाह हल लॻा पिया आहिनि। हितां तव्हां अगरि छड़ो पंजाब जी सरहद तव्हां क्रॉस कयो त तव्हांखे नज़र ईंदो की वाक़ई में हे जीअं असां ॿिए शहर में ॿियो ज़ाहिर थींदो। सिंध जे अंदरि असांजी तबाही जे अलावा ॿियो कुझु बि न आहे, सफ़ा तबाह थी वियो आहे। ऐं हिते जा हुकुमरान कोई बि नज़र ई नथो अचे जेके शहर जे लाइ कोई कमु करे। सर, सभिनी खां पहिरियों असां चवंदा रिक्वेस्ट कंदासीं म्यूनसिपल कमिश्नर जे अफ़सरनि खे ऐं मेयर सखर साहिब खे बि। त सर तव्हां ॾिसो त सखर में जा गटर जा ढकन न आहिनि, सभु खुलिया पिया आहिनि, जंहिंमें मासूम ॿारड़ा किरनि था। ॾिसण हाणे थोरो की गऊं बि किरी आहे, हुन में गऊं बि फाती पई आहे। त इहो हिकिड़ो नुक़सानु आहे आवाम जो बि, पब्लिक जो बि, ऐं अवां जे लाइ बि हिकु नुक़सानु। त माण्हू तव्हां जेके चवंदा त तव्हांजे दौर इक़्तिदार में छा थो थिए, त बराए महिरबानी हिन खे थोरो ॾिठो वञे ऐं जेका जिते गटर जा ढकण न आहिनि हुन ते तव्हां ढकण हणायो ताकी पब्लिक बि सेफ थिए, तव्हांजो बि नालो थिए। हितां जा सखर जे शहरनि जा वीचार, उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सखर में मेयर, डिप्टी मेयर, DC हुजण जे बावजूदि बि सखर जी सूरत हाल चेंज न थी सघी। सखर जे शहरनि जो मुतालबो आहे त सखर जी सूरत हाल खे कंट्रोल करे शहरनि खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, इबरत न्यूज़, सखर।